अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां तव्हांजे लाइ मायराजू किचन में मज़ेदार थाई चिकन गार्लिक जी रेसिपी खणी आया आहियूं। ही थाई चिकन गार्लिक ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था 2 टेबल स्पून। ऐं तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां बग़ैर हॾी जो मुर्गी जो गोश्त विझूं था 250 ग्राम्स। ऐं चिकन जो रंग तब्दील थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते चिकन खे पचायो आहे ऐं हाणे चिकन जो रंग तब्दील थी चुको आहे। त हाणे असां ढक ॾेई करे मज़ीद 5 खां 6 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। पंज खां 6 मिनट्स ताईं ढक ॾेई करे हल्की बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था थूम जो पेस्ट 2 टेबल स्पून। कटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 2 अदद ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था कटियल शिमला मिर्च 1/4 कप। ऐं हाणे 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायूं था। ॿ खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था पाणी 1/2 कप। सोया सॉस विझूं था 1 टेबल स्पून। हॉट चिली सॉस आहे 1 टेबल स्पून। वाइट पेपर पाउडर विझंदासीं 1/4 टीस्पून। खुश्क रोज़मेरी आहे 1/2 टीस्पून। लूणु विझूं था 1/4 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार थाई चिकन गार्लिक सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।